सांगड़ में वाक़िया आगा कंदासी शहदादपुर वेझो सांगड़ रोड ते मोटरसाइकिल की टक्कर में नौजवान फौत वियो आहे। हादसे सबब 22 वरीह जे बालम पुट रामची मेंगवा थड़े ते दम ॾेई छॾियो। इतला मिलण ते पुलिस पहुची लाश अस्पताल खणाई वई आहे। आगा कई पिया के सांगड़ में शहदादपुर वेझो सांगड़ रोड ते मोटरसाइकिल की टक्कर में नौजवान फौत वियो आहे। हादसे सबब 22 वरीह जे बालम पुट रामजी मेंगवा थड़े ते दम ॾेई छॾियो। इतला मिलण ते पुलिस पहुची लाश अस्पताल खणाई वई आहे। हादसे बाबत वाक़िया आगा कई पिया शहदादपुर वेझो सांगड़ रोड ते मोटरसाइकिल की टक्कर में नौजवान फौत वियो आहे। सांगड़ में खबर वासा शेयर कई पिया शहदादपुर वेझो सांगड़ रोड ते मोटरसाइकिल की टक्कर में नौजवान फौत वियो आहे। इतला मिलण ते पुलिस पहुची लाश अस्पताल खणाई वई आहे। सांगड़ में वाक़िया खबर ॾियूं पिया शहदादपुर वेझो सांगड़ में वाक़िया अपडेट कई पिया शहदादपुर वेझो सांगड़ रोड ते मोटरसाइकिल की टक्कर में नौजवान फौत वियो आहे। वाक़िया आगाह कई पिया शहदादपुर वेझो सांगड़ रोड ते मोटरसाइकिल की टक्कर में नौजवान फौत वियो आहे। तफसील मालूम कंदासीं सांगड़ में रशीद मक्सी का। जी रशीद आगाह कजो। जी सांगड़ शहदादपुर रोड ते मेतला स्टॉप ते एक नामालूम तेज रफ्तार गाड़ी टक्कर हणी 22 साला बिपर जी मेघवाड़ के जो हादसे जो शिकार थी फौत थी वियो आहे। जंहिंजो लाश जो है सो सिम्स अस्पताल शहदादपुर आंदो वियो आहे। जरूरी कार्रवाई के बाद लाश वारसन के हवाले कयो वियो आहे ऐं फोती के घर में रोज राड़ो आहे। जी मेहरबानी रशीद आगाह करण जे लाइ।